आम ख़बरुनि खां पोइ हिक नज़र बरसातुनि ऐं सैलाबनि जी सूरत हाल ते। या अल्लाह तू मेरे के बचा, या अल्लाह तू दादू के बचा। तोखे सूर मकेड़ा बुधाया, तोखे सूर मकेड़ा बुधाया, सिंधु मुझी सुडके पे, वो सिंधु मुझी सुडके पे। नाज़रीन, जामशोरो जे ॻोठ चाकर खे ॾिनल रिंग बंद खे टुटण जो ख़दशो वधी वियो आहे। उन हवाले सां ॻोठाणनि काश टीवी न्यूज़ जे रिपोर्टर राशिद लाखेर सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। जी, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पुराणी इंडेस हाईवे पेटायर रोड ते, जेका हींअर मुकमल पाणी हेठि अची चुकी आहे। हिन पासे में दिराई चार सबब जेके बि पासे में ॻोठ था उहे बि ख़तरे हेठि आहिनि। अचो त हितां ॻोठाणनि खां पुछूं था हुनजो छा चवणु आहे। जेके ॻोठ आहिनि पाणी हेठि कुझु अची चुका आहिनि, कुझु ख़तरे हेठि आहिनि, थोरो उन बारे में असां आगाह कजो त सरकारी सतह ते मदद उहे कोन थिए वधीक तव्हां थोरो आगाह कजो असां हिन बारे में। जी बिल्कुलु, हिते जेको जामशोरो में ॻोठ आहे ही तमामु घणो क़दीमी ॻोठ आहे ऐं हींअर जेके हितां जा ज़मीनी जेके बि रस्ता आहिनि उहे सभु बंदि थी चुका आहिनि ऐं ॻोठ वारा तमामु घणो हींअर परेशान आहिनि। हिते का बि मदद न आहे थी हुकूमत जी तरफ़ां या इंतिज़ामिया तरफ़ां। असुल ॻोठ ही असांजे जामशोर में मुतासिर थिया आहिनि, हिननि वटि को बि रिलीफ न आयो, न केरु हिननि खां पुछणु आयो आहे इंतिज़ामिया। जॾहिं त ही चवनि था त असां ॻोठनि में हिते इमदाद पहुचाए विया आहियूं, असां हर हंधि कैंपूं लॻायूं आहिनि। हिते तमामु घणा बीमार आहिनि, ॿार बचा हिननि जा, ऐं का बि हिते कैंप क़ाइमु न कई वई आहे। असां DH वटि वियासीं त उन्हनि चयो त असां कैंपूं ॻोठनि में क़ाइमु कयूं आहिनि। पंहिंजी ज़मीनूं हुयूं सभु हेठि हुआ, पर RBOD असांखे एॾो तंग करे असांखे हिते इरीगेशन जी हंधि क्वार्टर ॾिना ऐं जेके क्वार्टर अहिड़ा ॾिना विया आहिनि कमज़ोर, जेके तव्हां हितां रिकॉर्डिंग कया आहिनि, मस्जिदूं ॿुॾियूं वियूं आहिनि, ॿुॾिजी वियूं आहिनि ऐं जेको सो इरीगेशन असांखे बार बार तंग करे रहिया आहिनि त लॾियो हितां ऐं हुतां RBOD वारनि असांखे लॾायो, न ज़मीन जो मुआवज़ो ॾिनो आहे। आया हुते असां वरी बि सवला हुआसीं पंहिंजे ॻोठनि में ऐं पाणीअ खां कुझु जॻहियूं मथे हुयूं। हाणे असां रोज़ु माना असांजी हालति इहा आहे, घर कमज़ोर थी विया आहिनि। जेके हिननि एरिया ॾिना आहिनि RBOD वारनि ठाहे कमज़ोर क्वार्टर ठाहे ॾिना विया आहिनि। असां ग़रीबनि जो को वार कान्हे का, असां घणे दायो आहे, इलाहिनि खे चयो आहे त महिरबानी करे असांजो जेको सो जाइज़ मसइला हल कया वञनि, पर को ॿुधण वारो कोन्हे को। जी, असांखे ॿुधाइजो हिन वक़्तु हीउ जेको असांजे पुठियां पाणी बीठो आहे इहो किथां आयो आहे, तव्हांजे ॻोठ खे केतिरो ख़तरो आहे, असां हिन आगाह कजो हिन बारे में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, हीउ जेको पाणी आहे इहो दरियाई पाणी आहे, जेको दरिया मां आयो आहे ऐं जेको हीउ पाणी आहे उहो रूण लॻी आहे तव्हां हेठां खां, जंहिंखे सिम चवंदा आहिनि, इहो पाणी अंदरि आहे पियो आहे। ऐं ॿियो जेको तव्हां ॾिसो पिया हिते त 2000 हिन वक़्तु सरकार भला तव्हांजी का मदद कई न बंद ते? छा पंहिंजे ॻोठनि पाण मदद तहत पाण में हिक ॿिए सां मदद कई थो, बाक़ी सरकार अञा कुन मना ते पहुती आहे। जेको दरिया जे 400 भई ॻोठनि जो ख़तरो वधी वियो हुन बारे में थोरो असांखे ॿुधायो। हा साईं, असांजे सिंधु दरिया जे पाणी में मुसलसल 4 सबब दे रायलो मियाण मुकमल बुॾल आहे। पाण हिते मौजूदु आहियूं पेटार रोड जे भरिसां ई हिकु क़दीमी तारीख़ी ॻोठ आहे चाकर खान राजड़। हीअ तव्हां ॾिसो था, हीअ पाणी जे घेरे में आहे, चओ तरफ़ पाणी आहे। हीअ पाण जंहिं पॉइंट ते बीठा आहियूं हीअ रिंग बंद आहे, जेको 2010 में ॾिनल आहे। हिन ॻोठाणनि जो चवणु आहे, असां सां गॾु हितां जो तमामु सोशलिस्ट एक्टिव असांजो दोस्त आहे अब्दुल गफ़ार राजड़ साहिबु, ऐं ॿियनि ॻोठाणनि असांखे ॿुधायो आहे त 2010 खां पोइ हिन रिंग बंद जी का बि मरमत न थी आहे। हींअर तव्हां कैमरा ज़रिए नाज़रीन खे हीउ जेको दरिया जो पाणी हितां निकिरी आयो आहे उनजी छोली तव्हां ॾेखारे सघो था, या पाणी जो जेको हिन बंद ते दबाव आहे। हाणे कुझु क़दुरु पाणी लथो ज़रूरु आहे, पर हींअर बि असां जिते बीठा आहियूं त तमामु तेज़ हवा आहे, तमामु वॾी छोली आहे, झुड़ आहे, बरसाति पई सघे थी, दरिया जो पाणी जेको उन में उनजे चाढ़ में वाधारो थी सघे थो। तंहिंजे करे त हीउ ॻोठ अञा ताईं असांखे ख़तरे में नज़र अचे थो। बाहू खोसो जे मेन रोड खे लॻल कट बंदि नाहे कयो वियो, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था बाहू खोसो मां तबसुम खोसो जी ही रिपोर्ट। काश टेलीविज़न ॾिसण नाज़रीन खे मां ॿुधंदो आहियां त मां हिन वक़्तु जैकबाबाद ज़िले जी मेन शहर बाहू खोसो जे मेन रोड ते बीठो आहियां। हालिया बारिशनि जेतोणीकि पूरे सिंध जी बाहू खोसे खे बि तबाह करे छॾियो आहे। हितां जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि खे बि लोड़े ॿुॾे छॾियो आहे, इलाही जायूं आहिनि उहे पट पइजी विया आहिनि। ऐं तंहिं पाणी खे निकाल करण वास्ते बाहू खोसो शहर जे मुखिया रोड आहे
ही रोड बाहूकोसो खां ठुल, बाहूकोसो खां जिकबाबाद, बाहूकोसो खां बलोचिस्तान जो ही रस्तो आहे, इनखे बि मजबूर हितां कट ॾियणो पियो ऐं जंहिं वसीले ते पाणी निकाल थी वियो आहे ऐं पाणी जी तोड़े निकाल थी चुको आहे। पाणी सुकी रहियो आहे, पाणी जो जेको वेकोर आहे उहो तमामु घटि आहे, पर हिन वक़्त ताईं हीअ जेके खंड आहे, कट आहे, उहो बंदि थी न सघियो आहे। जंहिं सबबु हिते हिकु त डॉक्टर हज़रात मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ईंदा आहिनि, बाहूकोस शहर जे उस्ताद साहिबान ईंदा आहिनि पढ़ाइण जे वास्ते, उन्हनि खे इंतिहाई तकलीफ़ आहे ऐं हितां जेके बीमारी जे हवाले सां जेके मरीज़ आहिनि उनखे जेकॾहिं जिकबाबाद, सखर या ठुल वञणो पए, उनखे बि इंतिहाई तकलीफ़ आहे ऐं हिननि ॻोठनि पंहिंजे मदद पाण तहत हथरादू बेड़ा, मसूनी बेड़ा तयारु कया आहिनि त जीअं तव्हांजे मोटरसाइकिल खे पार कराए सघनि ऐं उन्हनि खां ही पंहिंजो मुनासिब जेको मुआविज़ो आहे उहो मुआवज़ो वठनि था, पर उनजे बावजूद बि इंतिहाई तकलीफ़ खे मोड़िया आहिनि। हिन तकलीफ़ खे महसूसु कंदे हितां जेके माण्हू बीठा आहिनि, डॉक्टर हज़रात आहिनि, उस्ताद साहिबान आहिनि या ॻोठण आहिनि, उनखां पुछण जी कोशिशि कंदासीं ऐं कट आहे, इन कट जे हुजण जे तव्हांखे कहिड़ा नुक़सान थियनि था ऐं ॿुधाए पियो वञे त हिते औरत आहे उहा बि ॿुड़ी वई आहे, ॻोठण में ॻाल्हाईंदासीं कहिड़े तकलीफ़ खे मोड़ी विया आहिनि। तो पाण मुरादो नोटिस वठनि, हे इंतज़ामिया जी नाअहली जो ज़िंदा सबूत आहे। चंद गाॾा पत्थरनि जा हराए करे भॻा हले विया आहिनि ठेकेदार, समझ में नथो अचे त कॾहिं ठाहींदा आहिनि की कॾहिं मरमत थींदी। मुंहिंजी ॼाण मुताबिक़ जेकी मूंखे ॼाण मिली आहे उन मुताबिक़ हिन फंड पंहिंजो खंड खे बंदि करण जे लाइ उन जे लाइन बॉर्डर ॾिनो त 10 तारीख़ ते कंप्लीट थी वेंदो, पर उहा 10 तारीख़ केॾे हली वई आहे, अॼु ताईं उहो खंड उन पोजीशन में हले थी और माण्हू तव्हां ॾिसो था पिया हथरादू बेड़ा ठाहे करे हलंदा वेठा आहिनि। तो सही अहिड़ी हालतुनि सां हेतों जा बीमार जेके आहिनि उहे परेशान आहिनि। जनरल जे दोस्तनि जी महिरबानी, जन असांजे जेको आहे अहम इशू आहे, कोई अहिड़ो वक़्तु 2 महीना अॻु में ही कट ज़रूरी हो, हाणे असांजो इहो मुतालबो आहे त हे कट हाणे गैर ज़रूरी थी चुको आहे। हिन कट खे अगरि फिल फौर ख़तमु न कयो वियो, रोड बहाल न कयो वियो त जीअं अॻु में असांखे नुक़सान थिया आहिनि, काफ़ी असांजा जेके अमलियूं हिन खंड क्रॉस कंदे फौत थी चुका आहिनि, काफ़ी बीमार आहिनि, उहे अस्पतालनि ते पहुची नथा सघनि। असांजो मुतालबो इहो आहे, असां पंहिंजे MPA MLA ख़ुशूसन मीर इजाज़ अखराणी खे ख़ुदा असांजे हिन रोड खे बहाल करायो। कोटड़ी में बरसात मुतासिरीन जी वाहर न थियण खिलाफ़ मुतासिरीन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था कोटड़ी मां काश न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ अली डेथो जी ही रिपोर्ट। इलाइक़े गुलशन शहबाज में जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुतासिर आयल आहिनि, हिते हुकूमत सिंध जे तरफ़ां ऐं ज़िले इंतज़ामिया जामशोर जे तरफ़ां हिकु कैंप बि क़ाइमु कई वई आहे। वधीक छा चवणु आहे हितां जे वोट मुतासिर खां हिते तव्हां का सहूलियत बहुलियत का ॿार बच्चा बीमार रुपये त असां इलाज करे बचड़नि जो पाण बि कल्ह बीमार पिया आहियूं। हीअ दवा तव्हां कीअं ॾिनी? इहा दवा माना हितां वारे बोड मुतासिरनि महिरबानी करे 100 रुपया ॾिनो आहे, जंहिंमें शीशी मां वठियो आहे, बिल्कुलु शीशी आहे सही। हिन बोड मुतासिरनि वीचारनि ॾिसी मूंखे ग़रीबी करे माना जेको आहे ग्रुप शीशी वठी ॾिनो आहे। कल्ह वॾे साहिब वठी वियो आहे, साईं मूंखे एम्बुलेंस ॾे महिरबानी करे, वार असांजी कोन थी असांखे न टेंट मिलिया आहिनि, न लेट्रिनूं मिलियूं आहिनि, ॿार बच्चा ईअं वेठा आहिनि, नंढड़ा बीमार थी विया आहिनि, इहे टंपू असांखे मिलिया आहिनि ऐं टेंट जिन्हनि खे ॾिना अथनि मनपसंद माण्हुनि खे ॾिना अथनि। साईं असां आया आहियूं ॻोठ कड़ियो सबड़ खान यूसी हमल तालको वारा ज़िलो कंबर राजकोट। असां हकी ॿुॾल आहियूं, उतां निकिता आहियूं हिते। असांखे 15 ॾींहं थी विया आहिनि, असांखे का बि सहूलियत कान्हे का। हिते छा आहे त सिर्फ़ु सिफारिश आहे, SP साहिब जी सिफारिश थो करे, DSP बि जेको आहे सिफारिश थो ॿुधे, जंहिंजूं फोनूं अचनि थियूं उन्हनि खे हर शइ मिले थी, असां महरूम रहिया आहियूं। ऐं हक़ीक़त पुछी त असांजी सर्वे कयो, असां उतां ॿुॾल आहियूं जिते खंड लॻो आहे, SP बंदि कई। तव्हांखे टेंट वग़ैरह कोन मिलिया आहिनि? टेंट वग़ैरह कुझु कोन मिलिया आहिनि, का बि सहूलियत कान्हे का असांखे। असां सां नाइंसाफ़ी आहे, हकी ॿुॾल सां नाइंसाफ़ी आहे। जी नाज़रीन, अवां बोड मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ज़िलई इंतज़ामिया जामशोर जे तरफ़ां असांखे न पीअण जो पाणी ॾिनो थो वञे, न असांखे का मेडिसिन मिले थी, वॉशरूमनि जी सहूलियत असां वटि न आहे, मानी कॾहिं कॾहिं असांखे मिले थी। हिननि सूबाई हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजी मदद कई वञे, जेसीं असां हिते मुक़ीम आहियूं, असांखे सिहत ऐं खाइण पीअण जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मेहराबपुर यूसी साले सहतो जे ॻोठ नूर मोहम्मद आमिर गहेरी ताज़ी बरसातुनि खां पोइ तबाहीअ जो ॾेख ॾेई रहियो आहे। ॻोठ चइनी तरफ़नि खां बरसाती पाणीअ में वकोड़ियल। उन हवाले सां ॾिसूं था मेहराबपुर मां सरफराज़ मेमण जी ही रिपोर्ट।
असी तालका मेरापुर के यूसी साले शतो जे गोठ नूर मोहम्मद आमर में मौजूद आहियूं, जिते ताज़ियुनि बरसातूं पवण सबबि मुसलसल बरसात पवण का सबब खां पोइ हितां जे ॿोॾ वारी सूरत हाल खां पोइ हितां जा ॻोठाणा तमामु घणा परेशान आहिनि। माल मतारा लुड़ी विया, हर शइ जो नुक़सानु थी वियो, ज़रई नुक़सानु थी वियो। अचो त हिन ॻोठ जे रहायशी पज़ीर खां पुछूं त हिन जो छा चवणु आहे। पाणीअ जो ॻोठ चौधारी पाणीअ सां घेरियल आहे बिल्कुलु। गिटनि में पाणी, घरनि में पाणी, हे ॾिसो था पाणी जा सूरत हाल आहे। 7-8 फुट चौधारी ॻोठ जे पाणी आहे। मेरापुर खां तव्हां आया हूंदव, तव्हांखे ख़बर आहे तव्हां कहिड़ी मुसीबत खां आया आहियो। बिल्कुलु असां ॿेड़ियुनि जे ज़रिए आया आहियो, ठीकु आहे। हाणे मसइलो इहो आहे त हिन जेको निकासी जो कोई बि क़िस्म जो कोई बंदोबस्तु कोन थो कयो वञे, न हुकूमत जी तरफ़ां आहे, न का ॿियो को तरीक़ेकार आहे। आख़िरकार इहा ई सूरत हाल रही त पोइ हीउ ॻोठाणनि जो माल मता जो चारो या ॿियो थियो त इहे कीअं तरीक़े सां थींदा। त हुकूमत खे असां गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे तव्हां खां ॿियो कुझु नथो त हीउ त तव्हां कमु कयो, घटि मां घटि पाणीअ जे निकाली जो बंदोबस्तु कयो। ॿियो त हीउ असांखे न हेॾो पाणी ख़बर न आहे कीअं थो पियो अचे, चौधारी घेरी थो वञे, ॾींहुं ॾींहुं वधंदो थो वञे। के टीमूं पहुतियूं आहिनि को इमदादी टीमूं या सही न सही न बिल्कुलु राशन वग़ैरह कुझु बि न। असां हर शइ पंहिंजे मदद पाण तरीक़े सां मेडिकल फर्स्ट एड असां पंहिंजे कम्यूनिटी बेस ते था पिया कयूं। असां पंहिंजी आहे उहा 15 ॾींहंनि खां वठी असांजी लगातार हले पई मेडिकल कैंप। सूरत हाल आहे ॻोठ नामुर में असांजी तक़रीबन 4-5 हज़ार आबादी आहे, जंहिंमें 800-900 वोल्ट आहे। ऐं असांजी जेको हिन यूसी में वॾे में वॾो वोल्ट आहे। असां जे ॻोठ में हिन वक़्तु जेको इहा फ्लड थी आहे, बारिश जेको पियो आहे, इन में सिर्फ़ु रोड ई बचियो आहे, बाक़ी असांजा सॼा घर सभु कुझु जेको पाणीअ जे अंदरि आहिनि। असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि हिते का जेको आहे सो वार नथी पई कई वञे। असां जेके ॻोठ में 4,000-5,000 आबादीअ मूं टोटल वञी को 200-400 माण्हू बचिया आहिनि, जेके बि सिर्फ़ु रोड ते ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था। क्या सियासी समाजी शख्सियात या को इमदादी टीम का तव्हां वटि पहुती आहे? न साईं, असां वटि पाकिस्तान जे हवाले सां का बि जेको आहे सो या सिंध गवर्नमेंट का बि अहिड़ी का टीम कोन पहुती आहे। पर असीं आलमी दुनिया जे जेको आहे सो इतिहाद जे टीमुनि खे चऊं था ऐं जेके जेको आहे सो हलाइनि पिया सिस्टम्स, उन्हनि खे असां चऊं था त असांजी जेको आहे सो पाण मुराद अची करे पंहिंजी जेको असांजी मदद कनि। कई माण्हू फोत बि थी विया, उनजो कोई अॼु ॾींहुं दाद फरियाद न थियो, न डीशो आयो, न असांजे वक़्त जो MP MLA आयो। कंहिं बि असांजी हिमत अॼु ॾींहुं कंहिं बि गवर्नमेंट जे माण्हुनि न कई आहे ऐं न असांखां पुछो विया। असांजा माण्हू राति जो रोडनि ते टपड़ कढी ऐं अचे वेठा, ॿार बच्चा असां ॿेड़नि ते कढिया आहिनि। अॼु ॾींहं ते असांजो रस्तो जेको आहे सो बंदि लॻो पियो आहे। को बि माण्हू असां वटि हिन वक़्त ताईं न आयो आहे। असां जेकॾहिं शहरनि मां भाॼियुनि वठण जे लाइ या सब्जियुनि वठण जे लाइ वञूं था त असांखे पंहिंजा बेड़ा ठाहिया अथऊं उन्हनि जा ड्रमनि जा, उन्हनि ते वञी असां उहे सब्जियूं वग़ैरह वठी था अचूं। लुड़ी विया, हर शइ लुड़ी वई, असांखे का शइ न बची, मजबूर थी असां माना मज़दूरी कई वई। हिन वक़्तु के तव्हांजी इमदाद कई आहे? कंहिं बि कान कई आहे, न को बि कोन आयो आहे ताणी ॿुधाई। अच्छा, पोइ तव्हां कीअं पाण खे बचाए निकिता? बसि असां पंहिंजे मजबूर थी विया ॿेड़नि ते। तव्हांजा माल मतारा उहे लुड़ी विया, असांजा कुझु बि न बचियो। हिन वक़्तु असांजी ॻोठ नूर मोहम्मद आमर में को बि नुमाइंदो न आयो आहे, न को असांखां पुछा कई वई आहे। असांजा नंढड़ा मासूम ॿार परेशान आहिनि, हू घुमनि था, उन्हनि जे पेरनि में शोंडा निकिरी पिया आहिनि, पाणी बीठा आहिनि, गोॾनि जेॾा पाणी बीठा आहिनि, हू स्कूल ॾे नथा अची सघनि, हू काॾे घर खां ॿाहिरि नथा निकिरी सघनि। असांखे खाइण पीअण लाइ का शइ नथी ॾिनी वञे। ख़ुदा रा असां ते रहम कयो। नूर मोहम्मद ॻोठ वारनि जा तासरात ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजी ज़रायत सॼी ख़तमु थी वई, असांजो चौपायो माल ख़तमु थी वियो। असां वटि हिनमहिल ताईं न को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे, न का इमदादी टीम पहुती आहे। असांजी अपील आहे सिंध हुकूमत खे त असांजी वार कई वञे। सरफराज़ अहमद मेमण, काश TV न्यूज़, मेरापुर। खेरपुर नाथन शाह में पीअण जो मिठो पाणी अणलभ थी वियो। रहवासी नलकनि तोड़े सैयद छुटल शाह मदरसे जे खूह खां मिठो पाणी वापराइनि पिया। उन हवाले सां ॾिसूं था खेरपुर नाथन शाह मां आकाश न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद हसन खोसो जी ही रिपोर्ट। असां खेरपुर नाथन शाह जे उन मंज़र ते बीठा आहियूं जिते सॼे खेरपुर नाथन शाह में पब्लिक हेल्थ वारा जेके सो असां खेरपुर नाथन शाह हिन माह बोर्ड 2022 में छॾे विया आहिनि, जेको माण्हू वॾे तादाद में हिते पाणी जे लाइ तड़पंदा रहनि था ऐं तड़पंदा रहिया आहिनि। सो असां वटि उन खूह जो तव्हांखे मनाज़र ॾसींदासीं, जेको खूह सैयद छुटल शाह जे
इन मदरसे में आहे, जंहिंमां असांजे खिरपुर नातन शाह तालुके जा जेके सो हज़ारे तादाद में मारूअड़ा मिसकिन ॿोॾ जे दौरान ऐं ॿोॾ खां अलावा बि हिते मिठो पाणी भरे ऐं वापरींदा आहियूं। उन हवाले सां असां सां हिते जेको सो दोस्त असां सां शहरी ऐं सियासी दोस्त गॾु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। हाजी असगर अली शेख खैरपुर नाथन शाह। अर्ज़ु इहो आहे त असां के अॼु 15 ॾींहं थियनि जीअं ॿोॾ आई आहे त असां पंहिंजो पाणी वाटर सप्लाई बोर्ड खां अवल ई पटे मोटर खणी हलिया विया। बिजली वारा बि जीअं विया त वाटर सप्लाई वारा बि गुम थी विया। पर अलाह जा लख एहसान आहिनि, रबिल आलमीन जा जो ही मदद से पाणी मिठो आहे। ऐं सुबुह जो 5 बजे जीअं खुले थो राति 9 बजे ताईं सभई माण्हू अचनि था, भरे पंहिंजो पेट गुज़र कनि था। बाक़ी ॿिए को बि सरकारी माण्हू या किथां जो माण्हू मां चैलेंज सदो चवां त कंहिंखे बि पाणी कोन माया कयो आहे। मां सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस खे अपील थो कयां त ख़ुदा जे वास्ते एजुकेशन जीअं असांखे हथ सां ॿोड़ियो उन्हनि ते बि केस दाख़िल कयो वञे। ऐं जेको पाणी ॾियण वारा DC दादू जेको आहे निंड पियो आहे, डॉक्टरनि जी जेको टीमुनि हिन कल्ह खां डॉक्टर वेहण शुरू थिया आहिनि 10 बजे खां 12 बजे ताईं। 3 डॉक्टर अचनि था, डॉक्टर फरमान शेख, डॉक्टर लांड्रा, डॉक्टर ॿियो असांजो शेख, 3 वेहनि था। बाक़ी डॉक्टर 5 बि आहिनि त 12 बजे खां पोइ माण्हू मरीज़ बीमार थिए उनखे दवा केरु ॾींदो। हिन पाणी मां केतिरनि माण्हुनि खे लाभ हासिल मिलियो आहे। हिन खूह मां जेको ही खूह पुराणो आहे जंहिंमां माण्हू जेको आहे सो भरे करे ऐं जेको आहे सो माना पंहिंजो हिकु उञ जो हिकु प्यास बुझाईंदा आहिनि। त उन कीअं सम्झो त उहो केतिरनि माण्हुनि खे फ़ाइदो मिलियो आहे। हिननि चई नथो सघिजे त केतिरनि खे फ़ाइदो पियो आहे, पर पसगिरदाई जेका हिन जी आहे इलाइक़े जी उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो पियो आहे। हा, तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। ऐं हेॾा आबासियुनि वटि पाणी सिस्टम अलॻि आहे। होॾे वरी पंहिंजो आहे आफ्ताब चांडे वारनि वटि आहे पाणी जो इंतज़ाम, पर मख़सूस जायूं आहिनि जिथे नलका लॻल आहिनि, माण्हू पोइ जालियूं खणी उतां वञी था भरनि, बाक़ी सरकार लभे कोन थी। इंतज़ामिया का बि जेका सहूलियतूं हिन बोर्ड 2022 में के बि सहूलियतूं पाणी जे लाइ या ॿियनि सहूलियतुनि जी जेका सो माना का बि जेको सो माण्हुनि खे रिलीफ न ॾेई सघिया। साईं इंतज़ामिया त वॾी महिरबानी कई आहे, पाणी जो रिलीफ कीअं न। हिननि वॾेरनि गॾिजी बचाबंद खे MNV खे टोड़ियो, तव्हांखे पाणी ॾेई छॾियऊं, तव्हांखे छा खपे। हाणे उहो पाणी जेको आहे न ड्रेनेज वारो ऐं बोर्ड वारो उहो पियो ऐं मरो। जेके वोट वठंदड़ आहिनि उहे ज़िंदा हुजनि, जेके वोट ॾींदड़ आहिनि उहे भली वञी मरनि। तव्हां काफ़ी टाइम खां वठी साईं तव्हांखे ॾिसूं पिया जेके तव्हां दवायूं माण्हुनि में मुफ़्त ॾियो पिया, खाद खुराक ॾियो पिया, पकल मानियूं देगियूं, ऐं उन सां गॾु काफ़ी तव्हां माण्हुनि जी मदद कई आहे, सहायता। तव्हां केतिरे टाइम खां वठी ऐं आवाम जी ख़िदमत हींअर बि अॼु मूं तव्हांखे ॾिठो जो थेलो तव्हांजे हथनि में घिटी हर गली में तव्हां वञो पिया, माण्हुनि खे दवायूं ॾियो पिया। जहिड़े तरीक़े सां मूंखे बि जेको आहे सो मुंहिंजे मथां बि जेको आहे सो मूंखे फट थी पिया, मूंखे बि तव्हां दवायूं ॾिनियूं। सो मां बि पाणी घणो हलियो आहे, मूंखे फट थी पिया आहिनि। सो इन कीअं था सम्झो तव्हां। साईं उठा में हां ते केहे मेले, ओ चरण झंग ओ चरण बेले, उहा जाए जले जिथ बाह बले, कहिड़ा सेक पाड़े वालियां। ही असांजो शहर आहे, ही असांजो तालको आहे, हिन जो दर्द कहिड़ो था पुछो असांखां। हाणे जीअं बचाबंद ते पाणी आयो त बचाबंद खां मथां वारा माण्हू बचाबंद ते आया। अञा बचाबंद न टुटो हो त कराची खां मूं पंहिंजी टीम घुराए वरिती। जान साराने सिंध, ज़मीर मशहूरी, मक़सूद डोंपी ऐं ॿी संगत हुई, उहा पहुती। जेके बचाबंद ते माण्हू वेठल हुआ उन्हनि खे देगूं भत जूं चांवरनि जूं उहे पहुचायूंसीं ऐं उन्हनि खे कपिड़ो ॾिनोसीं। वरी बचाबंद टुटो त वरी असां आयासीं MNV ड्रेन ते, वरी उते खाधो ॾिनोसीं, कपिड़ो ॾिनोसीं। वरी MNV टुटी, इहे सभु कुझु असांजे अखियुनि जे आॾो पे थियो। वरी असां उतां निकिरी अची सुपरीअ ते पहुतासीं, सुपरीअ ते असां मानी ॾिनी, कपिड़ो ॾिनो। जेको असांजो हाल हो, पर असां कमी कोन छॾी पंहिंजे तरफ़ खां।